गयो थोड़ो ही प्रोग्राम बाकी है। दोस्तों स्कूलन में 26 जनवरी ते 15 अगस्त ते एड़े सुहिणे ॾींहं ते तव्हां सभिनि खे मास्तरूं घणी कहानियूं घणी आखाणियूं ॿुधायूं हूंदियूं। भगत सिंह, राजगुरु, सुखदेव, महात्मा गांधी ये सभी नाला तो तव्हां किताबुनि में भी ॿुधा हूंदा, पर असां सिंधियुनि जो किथे न किथे इहो दुर्भाग्य रहियो आहे कि असांजो सिंधी सपूत शहीद हेमू कालाणी खे जेको असांखे यश ॾियणु खपे उहे असां न ॾेई सकियासीं। त अञा भी वेल वही कोन्हे, क्योंकि जब जागो तब सवेरा। तो दोस्तों मुंहिंजो तव्हांजो असां सभिनी जो इहो दायित्व आहे कि असांजा सिंधी सपूत शहीद हेमू कालाणी खे असां उहे यश ॾियारायूं। दोस्तों हींअर त तव्हां पंहिंजी मस्तीअ सां पंहिंजी मर्ज़ीअ सां जिथे चाहियो रही सघो था, जिथे चाहियो वञी सघो था। सरकारूं बिड़ तव्हांखे मदद करे रहियूं आहिनि कि कंहिं नमूने असांजी जीवन शैली अञा सुठी थिए, पर इहो दौर, इहो ख़ुशहाली जो दौर इहो सवलो कोन मिलियो। इन लाइ घणनि ई पंहिंजी ध्यानु ॾिनी, पंहिंजो परिवार ॾिनो, पंहिंजो समय ॾिनो। त अचो हाणे थोड़ो वक्त हिन ड्रामा में समर्पित करे छॾियूं उन जी याद में, जे पंहिंजे पाण खे समर्पित करे छॾियो पंहिंजे देश जे लाइ, पंहिंजे वतन जे लाइ। त अचो जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो असांजे हिन ड्रामा कलाकारनि जो। पेश आहे ड्रामा शहीद हेमू कालाणी ते, जंहिंजा कलाकार आहिनि रोहित आमलाणी, कशिश वसंताणी ऐं मुस्कान कटारिया। जोरदार ताड़ियुनि सां स्वागत कयो असांजे कलाकारनि खे। दिल ते हथ रखियो और पंहिंजे शहीदनि खे यादि कयो। थी सॾे मूंखे सिंध थी सॾे, सिंध थी सॾे मूंखे सिंध थी सॾे। तव्हां बि ॻायो मूंसां गॾु। सिंध थी सॾे मूंखे सिंध थी सॾे, सिंध थी सॾे मूंखे सिंध थी सॾे। सोन हुई जो सिंधड़ी मुंहिंजी, सोन हुई जो सिंधड़ी मुंहिंजी, जहिड़ी मुंहिंजी तहिड़ी तुंहिंजी, जहिड़ी मुंहिंजी तहिड़ी तुंहिंजी। सिंध थी सॾे मूंखे सिंध थी सॾे, सिंध थी सॾे मूंखे सिंध थी सॾे। सिंधु नदी जो पवित्र पानी, सिंधु नदीअ जो पवित्र पानी, हवा मिट्टी मूं दिलि सां माणी, हवा ऐं मिट्टी मां दिलि सां माणी। कीअं सां विसारे मुंहिंजी सिंधड़ी, मुंहिंजी सिंधड़ी। सिंध थी सॾे मूंखे सिंध थी सॾे। प्लीज गिव अस क्लैप्स। सिंध थी सॾे मूंखे सिंध थी सॾे, सिंध थी सॾे मूंखे सिंध थी सॾे। अॼु हिते असांजी टीम द्वारा तव्हांखे हेमू कालाणी जे नंढपण जो सॼी स्टोरी असां तव्हांखे हिते ॿुधाईंदासीं। सिंध जे शेरनि जी टोलीअ जो सरदार हो हेमू, इनकलाबी नाव जे तूफ़ान में खैवान तो। तो तव्हां सभु हेमू कालाणी जी जीवन स्टोरी ॿुधण लाइ रेडी आहियो? आउं न थोड़ी ज़िद्दी टाइप जी नैरेटर आहे, मूंखे जिस तरह रिस्पॉन्स कोन ॾींदा न तेसि ताईं मज़ा कोन ईंदी। तो तव्हां सभु रेडी आहियो? ठीक है। तो अमर शहीद हेमू जी कुर्बानी। हेमू कालाणी जो जन्म 23 मार्च 1923 में सिंध जे सखर में थियो हो। संदसि माता जो नालो जेठी बाई ऐं पिता जो नालो बेसुमन हो। त अचो त पहिरीं बार हेमू कालाणी जो नंढपण ॾिसो। सांत गहरी गहरी आए, हिंडोरे में झूल 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 प्यारा, हिंडोरे में झूल झूल झूल। सपनन जा सुहिणा सुहिणा पंख पसारे, आए
हेमू कालाणी जो नंढपण खां ई माता जो लाडलो हो। हेमू नंढपण खां ई बेडपो, सचार ऐं बहादुर हो। नंढड़ी जहिड़ी उमिरि में आज़ादीअ जी हलचल में टुटी पियो। हिकु दफ़ा जॾहिं हेमूअ खे ई ॻाल्हि ख़बर पई त आज़ादीअ जे दीवाननि खे दॿाइण लाइ रोहिणी खां क्वेटा वञण वारी हथियारनि सां भरियल मिलिट्रीअ जी गाॾी हुतां खां लंघणी आहे। बसि पोइ छा हो, हेमू पंहिंजे ॿिनि साथियुनि सां गॾु उन स्टेशन ते वञी रेल जी पटियूं ऐं फिश प्लेटूं खोलण लॻो। बदकिस्मतीअ सां ई पुलिस उते अची वई ऐं हेमू खे ऐं हिन जे साथियुनि खे पकिड़े छॾियो। पर हेमू पंहिंजे ॿिन्ही साथियुनि खे बचाईंदे उतां खां भॼाए छॾियो ऐं पाण पुलिस जे हथां खां गिरफ़्तार। अचो त हाणे हेमू जो इहो मंज़िल पाण ते रूबरू निहारींदासीं। हर हिकु हिंदुस्तानी मुंहिंजो साथी आहे। कंहिंजो नालो ॿुधाए कंहिंजो ॿुधायां। वतन सां जान बि गोरी त परवाह न आहे। पंहिंजे मुल्क सां प्यार करणु ॾोह आहे। अहिड़ो कहिड़ो कानूनी किताब आहे जंहिंमें वतन सां प्यार करण वारे खे जुर्म थो सॾियो वञे। भारत माता जी जय, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद। मां हेमू कालाणी हिंद जी आज़ादीअ लाइ क़ुर्बान बि थी वेंदुसि। चाहे तव्हां मूंखे फांसीअ ते लटकायो, मूंखे को फ़र्क़ु कोन्हे। भारत माता जी जय, इनकलाब जिंदाबाद, वंदे मातरम। मूंखे फ़ख़ुरु आहे मां भारत माता जी संतान आहियां। अंग्रेज़नि मुंहिंजी माउ खे ग़ुलाम बनायो आहे। मां हुन जो सख़्तु विरोध थो कयां। मूं कोन गुनाह कयो आहे। देश जी आज़ादी मुंहिंजो जन सिद्ध हक़ आहे। मरंदासीं मगर मुल्क खे आज़ाद कंदासीं, आज़ाद कंदासीं, आज़ाद कंदासीं। भारत लाइ नई ज़िंदगी अमदाद कंदासीं, आज़ाद कंदासीं, आज़ाद कंदासीं। गुलज़ार वतन लाइ ॾेई बाण हलण जो ऐं खून बदन जो चमन हिंद जो शमशाद कंदासीं। मुल्क खे आज़ाद कंदासीं, आज़ाद कंदासीं, आज़ाद कंदासीं। भारत माता जी जय, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद। ही मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन। क़ुर्बान ते वतन तां करियां पंहिंजो तन बदन। ही मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन। माखीअ खां मिठड़ो, मिसरीअ खां मिठड़ो, माखीअ खां मिठड़ो, मिसरीअ खां मिठड़ो। ही मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन, मुंहिंजो वतन। भारत माता जी जय, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद। ख़बर इहा ई फैलिजी वई। हेमूअ खे वई फांसी अची। बुधिया ककरनि नेर वहायो, उबसारे मातम मचायो। देश जे अंदरि हाहाकार मतो हलियो वियो इहो सपूत सचो। जामो पाए हू शहादत जो, सुॼाए वियो निमाए करे सुॼायत जो। मुल्क साण हुन वफ़ा कई। सिंध जो परवानो हो, हेमू कालाणी दीवानो हो। मुल्क साण हुन वफ़ा कई, सिंध जो परवानो हो, हेमू कालाणी देश जो सचो दीवानो हो। मिठड़ा तो मिया मुंहिंजो साह समायो, लहंदो न तोता मुंहिंजे ममता जो सायो। हृदय जो हार आई, नैणन जो ठार आई, हिंदोरे में झूल 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 प्यारा, हिंदोरे में झूल झूल झूल। आज़ादीअ जे हिन परवाने 21 जनवरी 1943 में खिलंदे खिलंदे बसि 19 सालनि जी नंढड़ी उमिरि में सूर्य जो सॾु क़बूल हो। वंदे मातरम, वंदे मातरम, इनकलाब जिंदाबाद जा नारा ॾेई देश लाइ शहीद थी वियो, पंहिंजे देश लाइ क़ुर्बान थी वियो। अचो त अहिड़े अमर शहीद हेमू कालाणी लाइ हिकु बार ज़ोरदार तालियूं वॼायूं।